जेका ही सोशल मीडिया ते हले पई त तोखे अगवा कयो वियो आहे? कंहिं बि कोन अगवा कयो मूंखे। अच्छा, तव्हां किथे हुयो? ऐं अस्पताल में वयसि, मुंहिंजी सहेली हुई, हुनजी नालो करो डिलीवरी हुई, हुनजे करे आउं निकिरी वयसि। अच्छा। हा, पोइ अहिड़ियूं मूं रिपोर्टूं ॿुधियूं त मुंहिंजे नाले ते मूंखे माण्हुनि चयूं त ज़ाइदा तोखे तुंहिंजे नाले ते अहिड़ियूं हलनि पियूं पोस्टूं, हुनजे करे आउं निकिरी कोन वयसि घर। मुंहिंजो वयसि पई घर, जॾहिं ॿुधूं तॾहिं मूंखे डपो मुंहिंजे माइटनि खां, पोइ हुनजे करे वयसि कोन घर, हुते वेही रहीसि। तॾहिं हिननि खे फोन आयो, मामा वटि वज़ीर खे फोन आयो, तॾहिं हुननि चयूं त नालो करो, पोइ उहो त आयो मूंखे कोठण, चई अॼु तूं अस्पताल में वेठी, तुंहिंजा माइट ॻोल्हनि पिया तोखे, SP ताईं विया हल। अच्छा, पोइ तव्हांखे हिते वठी आया? जी। अच्छा, तोखे कंहिं बि अगवा न कयो? न, कंहिं बि कोन कयो। हाणे तव्हां पंहिंजे घर वेंदो? हा।